नाज़रीन, सोबो धेरो में बरसात का पोइ पखड़जंदड़ ख़तरनाक बीमारियुनि सबब ॻोठ चकर वारियासो में समाजी तंज़ीम के सहकार से बरसात मुतासरनि लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई। कैंप में अमेरिका का आयल लेडी डॉक्टर्स समेत मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि के डॉक्टरनि शिरकत कई। वधिक तफ़सील अली बख्श सोलंकी जी हिन रिपोर्ट में। सोबोदरो में बरसात का पोइ ख़तरनाक बीमारियुनि जे पखड़जण खां पोइ ॻोठ चकर वारियासो में हिक ॾींहं लाइ मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कई वई, जिते अमेरिका खां आयल लेडी डॉक्टर ऐं मुल्क जे ॿियनि शहरनि खां आयल डॉक्टरनि मरीज़नि जी चकास करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं। उन मौक़े ते डॉक्टरनि ऐं मरीज़नि आवाज़ न्यूज़ सां कुझु वीचार हिन रीति वंडिया आहिनि। Us 5 doctors saw over 1,000 patients. The team that I'm volunteering with, UmaCare Foundation, partnered with COPE UK. We've seen about 48,000 patients over the last just over 2 months. तकरीबन 1000 जे लगभग मरीज़ ॾिठा आहिनि। उन तकरीबन जेके मेजॉरिटी मरीज़नि जा उनमें ओटाइटिस मीडिया आहे ऐं उन खां पोइ स्किन जा मरीज़ आहिनि ऐं उन खां पोइ मलेरिया जेको आहे उन जी तमामु घणी जेको आहे रश रही आहे। इहो माण्हुनि खे मैसेज ॾींदासीं त जेको आहे सफ़ाई जो वधि में वधि ख़्यालु रखो ऐं पाणी वग़ैरह जेको आहे उहो साफ़ु पाणी पीओ। असां वटि मरीज़ आया आहिनि, तकरीबन 1000 खां मथे अची चुका आहिनि। अञा इहो सिलसिलो हले थो पियो। बीमारियूं तमामु घणियूं आहिनि, वॾनि में टाइफाइड ऐं हेपेटाइटिस ऐं उन सां गॾोगॾु डायरिया ऐं ये बीमारियों वडन में तमाम घड़ी हैं। आज हमने यहाँ पे 1000 से ऊपर मरीज़ों को चेक किया है, तो इनमें बीमारियाँ बहुत ज़्यादा हैं, ख़ासकर मलेरिया की। तो यहाँ पे हमारे से पहले कोई कैंप यहाँ पे नहीं लगा। आप जो लोग देख रहे हैं, आपसे अपील है कि UCF UmaCare फाउंडेशन के साथ तावन करें ताकि इन लोगों का हम आगे भी इसी तरह साथ दें। ये बेरोज़गार लोग बैठे हुए हैं, सड़कों पे बैठे हुए हैं कि यहाँ अशद ज़रूरत है खाने की, पीने की और इनकी ख़ासकर रिहाइश किया, क्योंकि आगे बारिशों का सिलसिला शुरू होने वाला है। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त बरसात मुतासरनि में पखड़जंदड़ ख़तरनाक बीमारियुनि जे इलाज लाइ अञा बि मेडिकल कैंपूं लॻाइण जी ज़रूरत आहे, जीअं बरसात मुतासरनि जो वक़्तु सिर इलाज थी सघे। कैमरा टीम सां गॾु अली बख्श सोलंकी, आवाज़ न्यूज़।